हेलो अस्सलाम वालेकुम ऑल मेंबर्स जीअं तव्हां ख़ुशि हूंदो मूंखे लॻे थो ख़ुशि न आहिनि हर को पंहिंजे घरनि में अॻो पियो आहे लॉकडाउन जे करे घर में लॻा पिया आहिनि मस्ती मज़ाक़नि में पर टाइम त नथो गुज़रे जीअं त तव्हांखे ख़बर आहे लॉकडाउन जे करे आल असांजा जेके ग़रीब तबक़ा आहिनि उहे त सफ़ा हेठि थींदा था वञनि मानी खाइण लाइ कुझु आहे न उन्हनि खां हुकुमरान पुछनि था न छा जॾहिं उन्हनि खे राशन ॾियण जो टाइम आयो अचे असांखे उन्हनि जे घर ॾिठल कोन्हनि वाह इहा अजीब ॻाल्हि आहे असांखे घर ॾिठल कोन्हनि जॾहिं हिननि जो वोट थियण जो टाइम हूंदो आहे हिननि खे घर सभिनि जा नज़र अची वेंदा आहिनि ऐं अची उन ग़रीबनि खे ॿधंदा आहिनि त असां तव्हांजो हर कमु कंदासीं ईअं कंदासीं इहे ॻाल्हियूं करे पंहिंजूं वोटूं त वठी था छॾनि पोइ बाद में अॼु तव्हां ॾिसी सघो था त इहे हिन जूं ॻाल्हियूं अल्लाह हाफ़िज़ दुआउनि में यादि ऐं हिन खे शेयर कयो वीडियोस खे जेतिरो थी सघे ऐं मूंखे फॉलो कयो ठीकु है अल्लाह हाफ़िज़ टेक केयर नेक्स्ट टाइम ऑल